चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो आहे त हमेशा कानून जी हुकुमरानी लाइ कमु कयो आहे। अदालती निज़ाम में शफ़ाफ़ियत ऐं साइलिन खे फ़ौरी तौरु इंसाफ़ मिलंदो। केसनि खे जल्द उखलाइण तरजीह हुजणु घुरिजे। चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो त टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां अदालती निज़ाम खे असराइतो बणायो पियो वञे। चीफ जस्टिस चयो त उहिदो संभालण खां पोइ सुधारनि जी ज़रूरत महसूस कई। हुन चयो त सभिनी खे पंहिंजी कारकर्दगी ते नज़र विझण जो उहो ई मौक़ो हूंदो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो आहे त हमेशा कानून जी हुकुमरानी लाइ कमु कयो आहे। अदालती निज़ाम में शफ़ाफ़ियत ऐं साइलिन खे फ़ौरी तौरु इंसाफ़ मिलंदो। केसनि खे जल्द उकलाइण तरजीह हुजणु घुरिजे। चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो त टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां अदालती निज़ाम खे असराइतो बणायो पियो वञे। चीफ जस्टिस चयो त उहिदो संभालण खां पोइ सुधारनि जी ज़रूरत महसूस कई। हुन चयो त सभिनी खे पंहिंजी कारकर्दगी ते नज़र विझण जो उहो ई मौक़ो हूंदो आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं ख़बर जे हवाले सां त चीफ जस्टिस चयो त टेक्नोलॉजी जे इस्तेमाल सां अदालती निज़ाम खे असराइतो बणायो पियो वञे। उहिदो संभालण खां पोइ सुधारनि जी ज़रूरत महसूस कई आहे। चीफ जस्टिस यहया आफरीदी चयो त नए अदालती साल जी हिन तक़रीब जी शुरूआत 1970 जे ॾहाके में थी।